सिंध हुकूमत जे ताउन सां लाड़काणे शहर में सेहतमंद सरगर्मियुनि खे हथी वठाइण लाइ 11 ॾींहनि लाइ मुनक़िद कयल शहर बेनज़ीर फेस्टिवल जूं सरगर्मियूं गुज़िरियल ॾींहं खां जारी आहिनि। फेस्टिवल दौरान रसाकशी, तक़रीरी मुक़ाबला, क्रिकेट, रोप स्केपिंग, बैडमिंटन, टेबल टेनिस, वंजवटी समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि जा प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे जे खोड़ा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में शहर बेनज़ीर फेस्टिवल जे हवाले सां चौथीं जूनियर्स गेम्स जो रंगारंगी तक़रीब सां इफ़्तिताह कयो वियो, जंहिं बाद पहिरें ॾींहं ते रसाकशी, रोप स्केपिंग, जॾहिं त ॿिए ॾींहं ते क्रिकेट, टेबल टेनिस, बैडमिंटन ऐं वंजवटी जा शानदार ऐं दिलचस्प मुक़ाबला कराया विया। उन मौक़े ते लाड़काणे जे कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच, डिप्टी कमिश्नर काशिफ अली टीपू, मेयर मोहम्मद असलम शेख खां अलावा शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तोड़े आम शहरनि पिणु दिलचस्पी वठंदे भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते लाड़काणे जे डीसी काशिफ अली टीपू ऐं मेयर मोहम्मद असलम शेख ॻाल्हाईंदे चयो त असांजी भरपूर कोशिश आहे त ॿारनि जी दिलचस्पी वधि खां वधि सेहतमंद सरगर्मियुनि तरफ़ मोड़ींदे संदन हौसला अफ़जाई करियूं। फैमिलीज़ को कि जिन्होंने इस शहर बेनज़ीर स्पोर्ट्स फेस्टिवल में पार्टिसिपेट किया और इसको 4 चांद लगाए हमारे इस इनाग्रेशन सेरेमनी को। ये बच्चे आज यहाँ का टैलेंट कल को जब अपने पाकिस्तान लेवल पे ये बच्चे खेलेंगे तो यकीनन लाड़काना का नाम रोशन होगा। मां इहो चवंदुमि त माण्हू वधि में वधि हिन में फैमिलीज़ सां शिरकत कनि त जीअं इन जी असल सबब उजागर थी सघे। जॾहिं त मुख़्तलिफ़ रांदियुनि जे मुक़ाबलनि में हिसो वठंदड़ शागिर्दियाणियुनि चयो त तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। असां चाहियूं था त इहे इवेंट्स थींदा रहनि जीअं असां ॿार जी दिली ख़ुशी पूरी थी वञे। ॾाढो सुठो थींदो जेकॾहिं ॿारनि जो कॉन्फिडेंस हिन मां ज़ाहिर थींदो ऐं हुन सां बिल्डअप बि थींदो। ॿियनि स्कूल्स में आहिनि उहे ज़ाहिर कंदा त असां केतिरा इंटेलिजेंट आहियूं पंहिंजी स्पोर्ट्स जे हिसाब सां। असां वॉलीबॉल में वरिती आहे, क्रिकेट्स में वरिती आहे, थ्रो बॉल, रनिंग में असांखे ॾाढो हिते एंजॉयमेंट नज़र थी अचे। असांखे असां था चऊं असांखे इहे मौक़ा बार बार मिलनि। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त घुट ऐं बुसट वारे माहौल में अहिड़ियूं सेहतमंद सरगर्मियूं हमेशह थियणु घुरिजनि ऐं गॾोगॾु अहिड़ियुनि सरगर्मियुनि ज़रिए नए टैलेंट खे अॻिते अचण जा मौक़ा पिणु फराहम करणु घुरिजनि। कैमरामैन आमिर लाड़का सां गॾु अली गुरामाणी, सन टीवी न्यूज़, लाड़काणो।